खानपुर महर लॻ बेटोर में ज़मीन जे तकरार तां महर बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में जहिड़ो थी पियो। लठियूं ऐं कुआड़ियूं लॻण सबबि 4 ॼणा शाहनवाज़ महर, जमालुद्दीन महर, इब्राहिम ऐं ख़ालिद महर ज़ख़्मी थी विया। ज़ख़्मियुनि खे वारस खानपुर महर थाणे ते खणी आया, जितां लेटर वठण बैदि ज़ख़्मियुनि खे खानपुर महर जे शेख हमदान बिन अस्पताल पहुचायो वियो। ॿिनि ॼणनि इब्राहिम ऐं शाहनवाज़ जी हालत ॻणती जोगी हुअण करे खेनि सखर मुंतक़िल कयो वियो। अस्पताल ॿाहिरां ज़ख़्मियुनि जे वारसनि बशीर अहमद महर ऐं ॿियनि एहतिजाज कंदे ॿुधायो त जवाबदार मुला बख़्श, सदाम हुसैन, सईद अहमद निहाल, अब्दुल लतीफ़ सेहनो ऐं ॿिया असांखे क़दीमी ॻोठनि मोचारो महरख मां लॾाइणु चाहिनि था, जंहिं करे जवाबदारनि लठियूं ऐं कुआड़ियुनि सां हमिलो करे असांजा 4 माण्हुनि खे ज़ख़्मी करे छॾियो। एहतिजाज कंदड़नि मुतालबो कयो त फ़ौरी तौरु हमले में मुलवस जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। होॾां खानपुर महर थाणे ते बशीर अहमद महर जे फ़रियाद ते ॼाणियल जवाबदारनि ख़िलाफ़ NC रिपोर्ट दाख़िल कई वई, जॾहिं त का बि गिरफ़्तारी अमल में नाहे अची सघी। रिपोर्ट इफ्तियाज़ अली, शाहीन न्यूज़, खानपुर महर।